अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे सिंध जी रेजाणी तारीख़ जा 6000 साल। मौज़ू तारीख़। मुसनिफ़ M.H. पंवर, 1925 ईस्वी खां 2007 ईस्वी। सिताराए इम्तियाज़। सहेड़ींदड़ ऐं सिंधीकार उमर सुमरो। छापो पहिरियों, साल 2013 ईस्वी। छपाईंदड़ उमर सुमरो एकेडमी B138 ब्लाक 2 सादी टाउन कराची सिंध। किस्त 31 बाब चोटियूं गुड्डू बैराज रिथा 1953 ईस्वी खां 1962 ईस्वी। कोटली बैराज रिथा खे चङो अॻु भरो करे वठण खां पोइ सिंध सरकार गुड्डू बैराज रिथा ते कमु शुरू कयो ऐं 1953 ईस्वीअ में ER काज़ीअ खे रिथा जो इंचार्ज मुक़ररु कयो वियो। कोटली बैराज ते कमु पूरो थी चुको हो ऐं उन रिथा तां मशीनरी ऐं औज़ार वांदा थी चुका हुआ। तंहिं हूंदे बि बेगारी सिंध फीडर जी खोटराईअ ते कमु खोटराईअ जे नंढियुनि मशीनुनि सां शुरू कयो वियो ऐं कॉलोनियुनि, रोडनि, रेलवे लाइनुनि वग़ैरह जी अॾावत वारा शुरूआती कम 1953-54 ईस्वीअ में शुरू थिया। वाटर एंड पावर डेवलपमेंट अथॉरिटी वापडा जे ठहण ते रिथा वापडा हवाले थी। गुड्डू वापडा जी पहिरीं रिथा हुजण करे अथॉरिटीअ जे माण्हुनि जहिड़ोक उन वक़्त वारे चेयरमैन ग़ुलाम फारूक ऐं मेंबरनि ग़ुलाम इसाक ख़ान ऐं सियाल जो मथसि भरपूर ध्यानु रहियो। जन हिन रिथा खे घुर्बल रफ़्तार ॾियण जा समूरा क़दम खयां ऐं कमनि में अॻु भराईअ वारी विख तकिड़ी करे छॾियाऊं। बैराज 1962 ईस्वीअ में ठही रास थियो ऐं दरिया जो पछाड़ीअ वारो फेरो मार्च 1962 ईस्वीअ में आयो। साॼी कप जे वाहन बेगारी सिंध फीडर ऐं डेज़र्ट पट फीडर खे बैराज ज़रिए कंट्रोल थींदड़ पाणी तरतीबवार मई ऐं जुलाई 1962 ईस्वीअ में मिलणु शुरू थियो। तंहिं हूंदे बि घोटकी फीडर खे हेडवर्क्स सां 1 साल पोइ ॻंढियो वियो ऐं उन ई बैराज वाह ते वहण जून 1963 ईस्वीअ में शुरू कयो। बोसी बिना पाणीअ थींदड़ पोखुनि लाइ कचो ख़रीफ़ फीडर 22 मेल ड्रिघो नाले हिकु वाह कचे जे 22,873 एकड़ एराज़ीअ खे पाणी ॾियण लाइ रिथा में शामिलु कयो वियो। बलोचिस्तान जे अटकल 2.6 मिलियन एकड़नि खे पाणी ॾियण लाइ पट फीडर नाले हिकु वाह रिथा में शामिलु कयो वियो। हिकु नओं फीडर वाह सूबे में वॾे में वॾो बेगारी सिंध फीडर नाले ड्रेग 78.6 मेल 14,764 क्यूसिक रिथियल पाणी नेकाल सां वहायो वियो। नए पट फीडर खे डेज़र्ट वाह सां गॾाए गॾियल फीडर खे डेज़र्ट पट फीडर सॾे 13,275 क्यूसिक पाणी नेकाल रिथे ऐं मुंहुं ॾिनो वियो। खाॿी कप ते 37,026 एकड़ कचे जी एराज़ीअ खे 36 मेल भाई जी रानवती ऐं कादिरपुर बचाव बंद ॾेई दरिया खां बचायो वियो। रिथा में 405 रेगुलेटरनि 643 पुलियुनि ऐं ॿियनि 722 नंढनि वॾनि ढांचनि जी अॾावत शामिल हुई। नवां वाह ॻणप में 179 ऐं ड्रेग में 1040 मेल नई सही ठाहिया विया। फीडरनि जा अंग अखर ॾसींदड़ टेबल। फीडर जो नालो रिथियल नेकाल क्यूसिक पाणी तरे वटि वेकर ड्रेग मेलनि में पोख जोगी पहुच एकड़नि में पोख। बेगारी सिंध फीडर रिथियल नेकाल क्यूसिक पाणी 14,764 तरे वटि वेकिरो 240 ड्रेग मेलनि में 78.6 मेल पोख जोगी पहुच 10.02 एकड़ पोख सारियूं। डेज़र्ट पट फीडर रिथियल नेकाल क्यूसिक 13,275 तरे वटि वेकर 240 फुट ड्रेग मेल 7.5 मेल पोख जोगी पहुच 5.12 एकड़। घोटकी फीडर 8,490 रिथियल नेकाल क्यूसिक पाणी तरे वटि वेकर 193 फुट ड्रेग मेलनि में 79 मेल 79.6 मेल पोख जोगी पहुच 8.57 एकड़ पोख वउण। गुड्डू बैराज जूं मुख्य वसफ़ूं ॾसींदड़ टेबल। वराए कथियल लागत 1980 मिलियन रुपयनि में। 7
796.9 मिलियन। नंबर 2, दरिया जो वध में वधि रिथियल पाणी नेकाली मिलियन क्यूसिक में 1.2 मिलियन क्यूसिक। नंबर 3, ॿोॾि दौरान वध में वधि पाणी नेकाल 1976 मिलियन क्यूसिक 1.2 मिलियन। 4, बैराज जी ड्रेग फुटनि में 4,445 फुट। कुल स्पेन 64। स्पेननि जी वेकर फुटनि में 64 फुट। पहुच हेठि कुल एराज़ी मिलियन एकड़ 3,269 मिलियन एकड़। पहुच हेठि पोखीअ जोगी एराज़ी मिलियन एकड़ 3,030 मिलियन एकड़। वाहन जो रिथियल पूरो पाणी नेकाल क्यूसिक 36,529 क्यूसिक। 10 सालियानी पोख हासिलात 1979-80 मिलियन एकड़नि में 2.49 मिलियन एकड़। समूरनि वाहन शाखुनि डिस्ट्रीब्यूटरनि ऐं माइनरनि जी कुल ड्रेग मेलनि में 2,604 मेल। नक्शो नंबर 71। 2500 क़ब्ले मसीह हाणी ताईं सिंधूअ ऐं हाकड़े जा ब्राह्मण आबाद मंसूरा वेझो वहकरा। बाब नंबर 35। सखर बैराज में आज़ादीअ खां पोइ कयल वाधारा ऐं सुधारा 1947 ईस्वीअ खां 1985 ईस्वीअ ताईं। मखी ॿेले में सुधारा। हिकु वॾी एराज़ी अटकल 50,000 एकड़ मखी ॿेले हेठि हुई। आबादीअ जे दॿाउ ऐं सरकार जे वधीक खाधो उपाइण लाइ हलायल मुहिम हेठि फ़ैसिलो थियो त उन एराज़ीअ तां ॿेलो वढियो वञे ऐं उन खे फ़ौजी कुटुंबनि जे हवाले वारी स्कीम हेठि बैठक ठाहियो वञे। रिथ मुताबिक़ सेमाट्री नाले हिकु नओं वाह अॾियो वियो ऐं 2 पुराणनि वाहनि खे नओं सऊं करे ठाहियो वियो। सखर बैराज रिथां मुताबिक़ ख़ैरपुर ज़िले जे रोहिड़ी ऐं नारे तालुकनि में 23,000 एकड़ एराज़ीअ लाइ पाणी नारे मां खणी ॾियणु रिथियल हो। सेठार खे डिस्ट्रीब्यूटरी। 50 वारे ॾहाके जे पछाड़ीअ में हिकिड़ी ॿी बैठकी स्कीम रिटायर्ड फ़ौजियुनि लाइ नवाबशाह ज़िले में शुरू कई वई ऐं 4,000 एकड़ ॿनी सेठार खे डिस्ट्रीब्यूटरी नाले हिकु नई वाह ज़रिए पाणीअ सां ॾिनी वई, जंहिंजो रिथियल पाणी नेकाल मुंड वटि 15 क्यूसिक ऐं ड्रेग 14 मेल हुई। उन खे 1979-80 में 4 मेल वधायो वियो त जीअं पुछड़ीअ वारी एराज़ीअ ताईं पाणी पहुचाइण जी बहितर सहूलियत ॾेई सघे। नारे वाह ते 7 वाह। बिजली न हुअण करे हिन एराज़ीअ जी रुगो कुझु भाङे ते निजी शोबे में डीज़ल ते हलंदड़ पाणी छिकींदड़ पंपनि ज़रिए पोखी थी सघी। उन करे सिंध सरकार 1954-50 ईस्वीअ में 7 वाह अॾण वारी हिकु रिथा शुरू कई, 3 नारे वाह जे सॼे कापे ते ऐं 4 खाॿे कापे ते। ही वाह जंहिंजी पहुच हेठि पोखीअ जोगी एराज़ी 22,769 एकड़ ऐं कुल ड्रेग 30 मेल हुई अॼिया विया ऐं 1955 ईस्वीअ में ठाहे रास कया विया। बैगडेड जे 3 वधीक रिथाउनि खे 1954 ईस्वीअ में वधायो ऐं 900 करे ठाहियो वियो ऐं इलाइक़े खे बैठक बणायो वियो। हिन स्कीम जी वधायल भाङे तौरु वधीक वाह जमड़ाऊ वाह मां 60 वारे ॾहाके जे विच ते खोटिया विया। हिननि खे एक्स सिदरत 1 ऐं सिदरत 2 फीडर कोठियो वियो। 188 क्यूसिक पाणी नेकाल ॾिनो वियो ऐं उहे 56,000 एकड़ ॿनीअ खे पाणी पहुचाइण लाइ खोटिया विया। मखी इलाइक़े जी पोखीअ जोगी पहुच वारी समूरी 1,28,000 एकड़ एराज़ी रेजाणीअ हेठि आंदी वई। इलाइक़ा हेठीं टेबल में ॾसियल आहिनि। फीडर वाह पोखीअ जोगी पहुच एकड़नि में रिथियल पाणी नेकाल क्यूसिक। समाट्री 22,192 पोखीअ जोगी पहुच एकड़। रिथियल पाणी जो निकाल 88.57 क्यूसिक। सुदरत 1 7,294 एकड़ पोखीअ जोगी पहुच 24.89 रिथियल पाणी नेकाल क्यूसिक। सुदरत 2 28,899 एकड़ पोखीअ जोगी पहुच 92.6 क्यूसिक रिथियल पाणीअ जी नेकाली। फीडर 1 सुदरत 2 9,444 एकड़ पोखीअ जोगी पहुच 27.4 रिथियल पाणी 27.4 क्यूसिक रिथियल पाणीअ जो नेकाल। फीडर 1 सुदरत 1 10,595 एकड़ पोखीअ जोगी पहुच 33.34 क्यूसिक रिथियल पाणीअ जो नेकाल। कुल जोड़ 78,424 एकड़ पोखीअ जोगी पहुच
256.8 क्यूसिक पाणी रिथियल पाणीअ जी नेकाल। लिफ्ट चैनल पिणु साल 1967, 68, 1972, 73 ऐं 1981, 82 में शुरू कया विया। उन्हनि रिथाउनि हेठि कुल 40 मील ड्रेग ऐं समूरो मिलाए 188 क्यूसिक रिथियल पाणी नेकाल वारा 13 हुआ। अॾे वधीक 67,710 एकड़ एराज़ी रेजाणीअ हेठि आंदी वई। साॼी कप ते सेवण खां हेठि शाह अवेस ऐं 4 ॿिया हुआ। सिंधूअ जे साॼे पासे सेवण ऐं जामशोरे जे विच ते खीरथर जाबिलू सिलसिलो आहे, जंहिंमें टकिरियुनि जे पहाड़ वटां लहंदड़ लाहूंदी मैदान जी 90 मील डिघी हिकु सोढ़ी पट्टी आहे। सखर बैराज सिरिश्ते जे साॼे कप वारे वाहन जी रेजाणी ॼार जो छेव सेवण वटि थिए थो ऐं हिननि भलियुनि ॿनियुनि लाइ रेजाणीअ जो को भाड़ण जोॻो ज़रियो न हो। कीअं बि पर हीअ लाहूंदो मैदान न त सिंधूअ मां ॿोॾ वारनि ॾींहंनि में छर जो पाणी मिलण जहिड़ो हो ऐं न वरी खीरथर जबल जे धाराउनि मां छितो मींहुं वसण वारनि ॾींहंनि में बि पाणी मिलण जहिड़ो। साल 1954-55 ईस्वीअ में सिंध सरकार शाह अवेस पंपिंग स्कीम नाले हिकु रिथा शुरू कई, जंहिंजो मुंड सेवण वटो। 44 क्यूसिक जा 3 पंप ॿेड़ियुनि ते जड़िया विया, जेके ख़रीफ़ जे मुद में 19,392 एकड़ आबाद एराज़ीअ जी रेजाणीअ लाइ 83 क्यूसिक पाणी ॾींदा हुआ। उन जी कामयाबु थियण करे उन्हीअ जहिड़ियूं 4 वधीक पंप स्कीमूं साॼे पासे सेवण खां हेठि हलायूं वयूं। दानस्तरवा दादूअ जे पुछड़ीअ वारे पहुच पाणीअ जी सख़्तु खोट जो शिकार रहंदी पई आई। मुख्य कारण हुआ फसलनि जो मटिजणु, ख़ासि करे दादूवा जे मथिएं पहुच वारे इलाइक़े में बोसी बिना पाणीअ थींदड़ पोखुनि जे जाइ ते सारियूं थियण ऐं मंज़ूर थियल 2.7 क्यूसिक फी 1000 एकड़ अणपूरो पाणी, जेको सिंध जहिड़े सोक आब हवा में ख़रीफ़ जे बोसी पोखुनि खे रुगो 22 सैकड़ो ऐं रबी सियारे जे पोखुनि खे 43 सैकड़ो ओपड़ तकिड़ो फुटण फिरण जी सघ ॾींदो आहे। पुछड़ियुनि ताईं पिणु पाणी न पिए पहुतो। सेवण ऐं बूबक वारे इलाइक़े जे आबादगारनि जी घुर खे आॾो रखंदे दानिस्तर वाह खे, जेको हिकु पुराणो आब कलाणी वाह हो, सिधो मंछर मां पर सखर बैराज रिथा दौरान बंदि कयो वियो। 1972 ईस्वी में बहाल कयो वियो। दरिया जी ॿोॾ बचा बंद ऐं मंछर झल बंद जे विचां हिकु 12 मील डिघो वाह ॿिन्ही छेड़नि ते रेगुलेटरनि सां ऐं 50 फुट वेकिरे हिक करे तरे सां दानिस्तर वाह जी छॾियल पेट मां खोटियो वियो। फिटो वाह दानिस्तर मां खोटे दानिस्तर जो लाभ वधायो वियो आहे। पूरो सिरिश्तो रुगो पाणी छिके ॿनियुनि खे ॾियण जी सहूलियत ॾिए थो। वाह सावणीअ में घणे भाङे सालनि में दरिया खां मंछर ढंढ ॾांहुं वहंदो हो ऐं मंछर खे वधीक भरण में मदद ॾींदो हो ऐं सियारे में उहो मंछर ढंढ मां पाणी खणी ॿनियुनि ताईं पहुचाईंदो हो। पर वेझड़ वारनि सोकड़नि में मंछर खे न सिंधू दरिया मां थो पाणी मिले ऐं न मींहं धाराउनि मां, ऐं इलाइक़ो शून्य थी वियो आहे। मातली ब्रांच 1978-79। दादू डिस्ट्रीब्यूटरीअ वांगुरु रोड़ी कैनाल सिरिश्ते जे पुछड़ीअ ख़ासि करे हैदराबाद मातरी इलाइक़े में रेजाणी पाणीअ जी सख़्तु खोट भोगींदे पई आई। इलाइक़ा जेके कंहिं ज़माने में चिच सावा हूंदा हुआ, सुञा थी चुका हुआ। हिन इलाइक़े जी खोड़ सारनि आबादगारनि जी हालति सुधारण लाइ सरकार 1978-79 ईस्वीअ में मातली ब्रांच रिथा मंज़ूर कई, जंहिं हेठि हिकु वाह सिधो फुलेलीअ मां कढी ऐं निड़नि ज़रिए अकरम वाह टपाए ॿारनि जी पुछड़ीअ ते आबाद इलाइक़नि खच्चर, सोमरक, टंडे गुलाम अली ऐं भूड़ी वग़ैरह खे पाणी पहुचायो वियो। साॻे नमूने सिधो फुलेलीअ मां 2 लिफ्ट चैनल नड़नि वसीले अकरम वाह मां पाणी टपाए वञण वारा मोहम्मद ख़ान डिस्ट्रीब्यूटरी ऐं सेरी फज़ल माइनर जे पुछड़ीअ वारनि इलाइक़नि लाइ अॼिया विया आहिनि। शाह लतीफ़ माइनर रोड़ी कैनाल मां खेसाना रेगुलेटर खां 1 मील ओभारे पासे निकिरंदड़ शाह लतीफ़ नाले हिकु नऊं वाह 4.3 मील डिघो 20 क्यूसिक पाणी नेकाल सां अॾियो वियो ऐं 1980 में हलायो वियो। तस्वीर कारेज़ बलोचिस्तान में कारेज़नि जो अचणु क्यानियुनि सां जुड़ियो वञे थो।
तस्वीर में कारेज़ जा मता ॾेखारियल आहिनि। हिन लेखक ॾिठो त कारेज़ जो साल दौरान गॾु थियल पाणी 42 सैकड़ो थी सघे थो। 1960 ईस्वीअ खां 1980 ईस्वीअ में कारेज़ खे पाणी ॾींदड़ नारनि जी संवत खां वधीक ऊना खूह खोटे ऐं उन्हनि मां पाणी छिके कारेज़नि खे सुकायो वियो। बलोचिस्तान में कुझु कारेज़ूं अञा ताईं बि हिकु आगाटे अजूबे तौरु ॻरी लाॻत ते हलायूं वञनि थियूं।